मुके खबर हुई मूसा त तू जरूर इंदे। मूमल तोसां कुछ जरूरी गालियों करनी उन जे करे मां आयो आहियां। मां हाज़िर आहियां, ॿुधायो त कहिड़ी ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं हुयूं। मूमल तो मूसां शादीअ जो इरादो ॾेखारियो आहे, पर मां तोखे हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां। मां जेकॾहिं 1 महीनो ॿाहिरि हूंदो आहियां त 5 महीना वरी जेल में, पुलिस सां गॾु। दुश्मन बि मुंहिंजे पुठियां हूंदा आहिनि। तोखे मूं मां ख़ुशियूं घटि पर ॾुख वधीक मिलंदे। जेका ही ज़िंदगी सूरनि में गुज़रे पई, इन खां वधीक सूर तो वटि न मिलंदा। मूमल थी सघे थो मूं वटि इन खां बि वधीक सूर मिलंदे, पर छा तूं पछताईंदीअ कोन? पछताणो पियो त तॾहिं बि तोखे शिकायत कोन ॾींदसि। वरी बि सोचे वठ मूमल, तो मथां मां का बि ज़बरदस्ती कोन थो कयां। मां सोची सम्झी ही कदम खयो। जेकॾहिं तूं मूंखे क़बूल करीं तोखां मिलंदड़ जेके ॾुख सूर आहिनि उन्हनि खे मां दिलि सां क़बूल कंदसि। मां तुंहिंजे पाछे में ज़िंदगी गुज़ारणु चाहियां। उम्मीद आहे त तूं मुंहिंजो सहारो बणिजे। ठीकु आहे मूमल, तूं तयारी करे छॾ। मां तयार आहियां मूसा, पर हिकु अर्ज़। ॻाल्हि कर मूमल, मां ॿुधां पियो। जेको बि तुंहिंजी दिलि जे मथां पार आहे उहो हल्को कर। मूंखे शादी का इनकार न आहे मूसा, पर जेको असल मसलो आहे तोखे हुन जी ख़बर हुजणु घुरिजे। मूमल जेको बि मसलो थियो उनखे मां पाण मोड़ींदुसि, तूं मूंसां ॻाल्हि कर। अब मसलो ॿियो कोई कोन्हे। लीमो ऐं रेस नवाब खान मूमल खे शादीअ जी इजाज़त कोन ॾींदा। जेकॾहिं मूमल राज़ी आहे न, मां उन जी ख़ुशीअ में राज़ी आहियां, पर लीमे ऐं नवाब खान खे केरु राज़ी कंदो? चाची, लीमो ऐं रैस जेकॾहिं पाण अची हिते शादीअ जी इजाज़त ॾियो पोइ त को मसलो कोन थींदो न। छा तूं लीमे ऐं रेस खे राज़ी करे वठनि? सम्झ त उहे राज़ी थी विया मूमल। ॿियो को मसलो आहे त उहा ॻाल्हि कर। जेकॾहिं लीमो ऐं नवाब राज़ी आहिनि न, त पोइ ईअं जल्दी कर, हिन सां शादी करे हिन खे पंहिंजे घर वठी वञ। बाक़ी वधीक मां पंहिंजी भेण खे हिते मुसीबत में नथी ॾिसी सघां। मूमल जे मथां हाणे का बि मुसीबत कोन्हे, इहो मां वाइदो थो कयां। मां हिन घर में क़ैद आहियां ऐं तूं चवीं थो त का बि मुसीबत न ईंदी। तूं आज़ाद आहीं। अॼु खां पोइ नवाब खान जा ही माण्हू भाटी वेंदा ऐं ही पहिरो बि ख़तम थी वेंदो। तोखे हाणे लीमो बि कुझु कोन चवंदो। तूं आज़ाद आहीं। इन खां पहिरियां जो हीअ ॿीहर क़ैद थी वञे, तूं निकाह करे हिन खे पंहिंजे घर वठी वञ। मूमल मुंहिंजी अमानत आहे, हिन मथां हाणे केरु मेरी अख करे कोन ॾिसंदो। जंहिं बि मूमल मथां ज़ुल्म कयो उहो मूसा जो सभ खां वॾो दुश्मन हूंदो। दुश्मन। लॻे थो त शेर अली जे मथां सख़्तु उतारी थी वियो आहे। सूबेदार साहब, जेसीं ताईं असां हिते हूंदासीं न यार जी ज़बान मां को हिकिड़ो लफ़्ज़ बि न निकिरंदो, न वरी हिन जी ज़बान हिन जो साथ हुई। इन करे मां चवां थो त असांखे जो इजाज़त ऐं यार खां वठो ॻाल्हाइण। पुछोसि कीअं आयो आहे? जेकॾहिं कंहिंजो को फरियाद खणी आयो आहे त सूबेदार साहब हिन जो केस दाख़िल कयो ऐं मुजरिमनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियो। उन्हनि खे जल्दी हिरासत में वठी लाकअप कयो। बाक़ी सूबेदार साहब, हिकु ॻाल्हि मां तव्हांखे चई त हे शेर अली मुंहिंजो पुराणो पग मटी आहे। जिनजी दां खणी आयो आहे उन जी दां खे वरनाए छो ऐं हिन जी वध में वध तव्हांखे पाण इहो सजावल ख़ान ते तव्हांजो दौरो थियो। सखणी कुन्ही घणो पामे ॿुधो अथई न।
इहो तई सखणी कोन्हे। घणो ड्रामो थी, घणो ड्रामो थी। जॾहिं मुंहिंजे माण्हुनि जे मथां गोलियूं हलनि थियूं, फुर थिए थी, उन्हीअ ॾींहुं चावल वारनि जे मथां कूड़ो केस दाख़िल करे लाकअप में अंदर विहारियो थो वञे बाइज़त तरीक़े सां। छो? इहो सिर्फ़ मुंहिंजे केस खे कूड़ो करण जे लाइ। ॿाहिरि मां बि न आहियां, मां एतिरो कमज़ोर न आहियां जो पंहिंजे माण्हुनि जो पलांत करे न सघां। हर हाल में पलांत थींदो, ॻाए वॼाए पलांत वठंदुसि। तूं बि ते, मां बि ते। वञण खां पहिरीं हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। जिते चंद लोफरनि जे करे कानून खे पामाल कयो थो वञे, उते अमन कॾहिं बि जनम न वठी सघंदो। हाणे हिते इन तर जेका बि बाहि बरंदी, जेको बि ज़ुल्म थींदो, जेको बि ॾोह थींदो, तव्हांजे खाते में लिखियो वेंदो। मता या तोखे भुल हुजे। बख़्शल मीर ऐं मूसा तोखे चई कोन था सघनि, पर मां तोसां सिधी ॻाल्हि कंदुसि। पोइ तोखे बुरो लॻे त भली लॻे। दरिया खान, जेकॾहिं हक़ सच हूंदो त मूंखे बुरो कोन लॻंदो। ॻाल्हि कर दरिया खान। बख़्शल सच इहो आहे त तूं दोस्तनि सां गद्दारी पियो थो करी। दरिया खान, तूं इहो सरासर मूं मथां इल्ज़ाम थो हणी। इल्ज़ाम नथो हणां, पर तो मीर ऐं मूसा खे बार बार माराइण जी कोशिश कई आहे। जेकॾहिं मां चवां त इहो कमु तूं पियो करीं ऐं तूं ई गद्दार आहीं। बस बस पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे त रखाइण निड़ीअ मथां लत। हा दरिया खान, हीअ तुंहिंजी औताक आहे। तूं मुंहिंजी निड़ी ते लत रखी सघीं थो, बाक़ी औताक खां ॿाहिरि निकिरी ॾिस त केरु कंहिंजी निड़ी ते लत रखे थो। तूं एॾो मोतबर थी वियो, तूं पाण खे ठाहूको थो सम्झी। तूं दरिया खान जे निड़ीअ ते लत रखंदे निकुर, हींअर जो हींअर निकुर। ऐं ॻाल्हि ॿुधी छॾ, ॿिए दफ़े कॾहिं बि दरिया खान जी औताक न अचिजांइ। निकुर। दरिया खान, तुंहिंजी औताक तोखे मुबारक हुजे। जंहिं जाइ ते मुंहिंजी इज़त न हुजे न, उन जाइ खे मां थुकण में पसंदि आहियां कंदो। जंहिं तॾे ते निमक खाई, अड़े उन तॾे खे थुकी थो। अड़े तो जहिड़ो त को बेनी को हूंदो ई कोन। दरिया खान, इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त नमक हराम मां हां या तूं। कभी अहिड़ो कंहिं जाइ जो दोस्तनि खे तो माराइण चाहे। अड़े वॾो निमक हराम ई तूं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।